ला 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 ला। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं पाकिस्तान सुन्नी तहरीक जे दफ़्तर में, जिथे स्मार्ट टीवी न्यूज़ जे प्रोग्राम मन अंदर अहवाल जे लाइ असां पहुता आहियूं मौली मंज़ूर अहमद कादरी साहब जिन वटि अचो त सामने मिलूं ऐं साण मन अंदर जा अहवाल हुए। साईं में सदाई करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीं। सोशल मीडिया नेटवर्क जे एक अहम नाम स्मार्ट टीवी न्यूज़ HD चैनल जा प्यारा ॾिसंदड़ो प्रोग्राम मन अंदर जा अहवाल सां गॾु हाज़िर ख़िदमत आवां जो मेज़बान अली हसन ख़ासखेली। जी नाज़रीन, अॼु असां वटि महिमान शख़्सियत आहे पाकिस्तान सुन्नी तहरीक जी सूबाई राब्ता कमेटी मेंबर ऐं सरगर्म अॻवान, ग़रीबन मिस्किननि जे हॾ ॾोखी हमदर्द, समाजी कारकुन मौलवी मंज़ूर अहमद कादरी। अचो त सां से मिलूं ऐं मन अंदर जा अहवाल ओरियूं। जी साईं। साईं, सभ खां पहिरीं अवां जी वॾी महिरबानी जो तव्हां स्मार्ट टीवी न्यूज़ HD चैनल जे प्रोग्राम मन अंदर जा अहवाल लाइ वक़्तु ॾिनो। तव्हां खां सवाल आहे, तव्हांजी टोटल तइलीम केतिरी आहे ऐं किथां किथां खां हासिल कई? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां ई आऊं स्मार्ट टीवी जे टीम जो दिल जे गहराइनि सां शुक्रिया अदा थो कयां, जिन अॼु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे पाकिस्तान सुन्नी तहरीक जे दफ़्तर ते पहुता आहिनि। अर्ज़ु इहो त सभ खां पहिरियां ई मुंहिंजी तइलीम 5 क्लास ताईं प्राइमरी स्कूल चूअड़ जमाली ताईं, उन खां बाद में हाई स्कूल चूअड़ जमाली में मैट्रिक थियो। उन खां बाद में सिजावाल कॉलेज में BA कयो। हिन वक़्तु मुंहिंजी तइलीम BA ताईं आहे। साईं महिरबानी। साईं, असां तव्हां खां पुछंदासीं त हिन वक़्तु सिंध तोड़े पाकिस्तान में मज़हबी इंता पसंदी उरूज ते पहुची चुकी आहे। अवां हिकु अहम मज़हबी अॻवान जा अहम सूबाई अॻवान आहियो, हिन जा कहिड़ा सबब आहिनि? जीअं त मज़हबी इंतिहा पसंदी हक़ीक़त में जेको दीन इस्लाम खे जे सही सम्झो हूंदो, जंहिं दीन इस्लाम ते अमल कयो हूंदो, हू कॾहिं बि इंतिहा पसंद थी नथो सघे। पाकिस्तान सुन्नी तहरीक हर मोड़ ते इन इंतिहा पसंदी जी मुखालफ़त कई आहे। ही मुल्क पाकिस्तान असांजो आहे। इते इंतिहा पसंदी जेको दीन इस्लाम मुसलमान सॾाए थो, जेकॾहिं इंतिहा पसंद आहे त उहो यकीनन उहो मुसलमान न मज़हबी रहनुमा न, बल्कि उहो दहशतगर्द आहे। जेको मज़हबी रहनुमा हूंदो आहे उहो प्यार मोहब्बत जी प्रचार कंदो आहे, प्यार मोहब्बत जो ई पैगाम ॾींदो आहे। जी महिरबानी। साईं, समूरी सिंध ख़ुसूसन लार पट्टी हिन वक़्तु पाणी बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे। आबादगार सख़्तु परेशान आहिनि, इन बाबति तव्हां छा चवंदा? जीअं त हिन वक़्तु वाक़ई इहा हालत आहे जो ग़रीब मिस्किन माण्हू परेशान हाल आहिनि। पीअण जे लाइ पाणी नथो मिले। फसल त बाद जी ॻाल्हि आहे, उन्हनि जूं ज़मीनूं गैर आबाद थी वियूं आहिनि। जे ज़मीननि में उहे फसल पोखे करे पंहिंजे बचनि खे खाधो खुराक जे ज़िंदगी बसर कंदा आहिनि, पर अफ़सोस हिन वक़्तु पाणीअ जे करे उहे ॾुकार वारी सूरत में आहिनि। असां हुकूमत वक़्त खां इहो मुतालबो था करियूं त ख़ुदारा हिन ग़रीब मिस्किन माण्हुनि खां पाणीअ जहिड़ी सहूलियत न फुरियो, पाणी उन्हनि खे ॾियो त जीअं उनजी ज़िंदगी सही गुज़री सघे। जी साईं, तव्हां वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं सूबाई गवर्नमेंट जी कारकर्दगी मां केतिरो मुतमिन आहियो? वफ़ाक़ी ऐं सूबाई गवर्नमेंटूं त पंहिंजे अंदाज़ में कमु करे रहियूं आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे ग़रीब माण्हू त ॾींहों ॾींहुं पीसिजी रहियो आहे। अमीर माण्हू ॾींहों ॾींहुं अॻिते वधी रहियो आहे। ग़रीब माण्हू जेको पंहिंजे बचनि जे लाइ रोज़गार करे 2-3 टाइम वेलो खाराए नथो सघे, हिन दौर में हिननि हालातनि में महांगाई चोट चढ़ी वई आहे। ग़रीब मिस्किन माण्हू पंहिंजे बचनि जे 3 टाइम खाधे जे लाइ परेशान आहे।
हक़ीक़त में वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि खे घुरिजे त उहे ग़रीब मिसकिन माण्हुनि जे तरफ़ तवजो कनि, उन्हनि खे वधीक गुरबत खां ॿाहिरि कढनि। साईं वरी महिरबानी। साईं तव्हां मसरूफ़ तरीन ज़िंदगी गुज़ारियो था ऐं तव्हां समाजी कमकार करण में सभ खां अॻिभरा हूंदा आहियो। आम माण्हुनि जी ख़िदमत कंदे छा महसूसु कंदा आहियो? यकीनन इंसान ज़ात जी ख़िदमत करणु हिकु इबादत आहे। इन इंसान ज़ात जी ख़िदमत करण में हिकु तमामु ज़हनी सुकून मिले थो, जेको हिकु इबादत बि आहे। इंसान जी अल्लाह तबारक व ताला इबादत जा ॿ क़िस्म हुकम फरमायो आहे, हिकु आहे हुकूकिल्लाह, ॿी आहे हुकूकिल इबाद, बंदनि जा हक़। यकीनन मुंहिंजी फितरत में, मुंहिंजे ज़हन में, मुंहिंजे ख़्याल में हर वक़्तु इहा शइ मौजूदु हूंदी आहे। मूंखे उन ई टाइम ते वधीक ख़ुशी महसूसु थींदी आहे जेके आउं हिकु इंसान जी ख़िदमत कंदो आहियां, उनखे कमु ईंदो आहियां त ॾाढो सुकून मिलंदो आहे। महिरबानी। से वतन अज़ीज़ मुल्क पाकिस्तान ऐं सूबाई सियासत में पाकिस्तान सुन्नी तहरीके किथे ॾिसी रहिया आहियो? बसि हिन वक़्तु ही वतन असांजो आहे, मुल्क पाकिस्तान। असांखे इन सां प्यारु करिणो आहे, हिन मुल्क सां वफ़ा करणी आहे। जंहिं मुल्क में, जंहिं सर ज़मीन ते असीं पलिया आहियूं, जंहिं सर ज़मीन ते नंढा थी वॾा थिया आहियूं, इन ई मुल्क पाकिस्तान सां असांखे प्यारु आहे। पाकिस्तान सुन्नी तहरीक जो इहो नज़रियो आहे, पंहिंजे वतन सां प्यार मोहबत करणु घुरिजे। पंहिंजे वतन जे दायरे में रही करे असां पंहिंजे तंज़ीमी सरगर्मियूं करे रहिया आहियूं। साईं हिन जदीद साइंसी दौर में अॼुकल्ह जे नौजवान खे कीअं पिया ॾिसो? अॼुकल्ह जो नौजवान गुज़िरियल वक़्त खां तेज़ आहे, पर अफ़सोस जो अॼुकल्ह जो नौजवान जेको तइलीम खां इलाही परे आहे। हिकु त कोरोना जा बहाना बनाए करे उन्हनि खे स्कूलनि खां परे कयो वियो आहे। ॿियो त नौजवाननि जी तइलीम जे तरफ़ तवजो न आहे। असांजे मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि इलाइक़नि में इहा पोज़ीशन आहे जो असांजा नौजवान मंशियात जे तरफ़ ॾींहों ॾींहुं क़दम वधाए रहिया आहिनि, पर तइलीम जे तरफ़ न। असांजो नौजवान अॼु नंढो आहे, सुबुह जो उहो वरी बि हिकु मुल्क जो, हिन शहर जो सरमायो आहे। उन खे तइलीम जे तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे त जीअं ज़िंदगी सभिनी जी सही गुज़री सघे। साईं कुझु ज़ाती ज़िंदगी बाबति तव्हांजी पसंदीदा शख़्सियत कहिड़ी आहे ऐं पसंदि जो मुल्क ऐं शहर कहिड़ो आहे? सभ खां पहिरियों त शख़्सियत जेका मुंहिंजी पसंदि जी आहे उहो हो मुंहिंजो पाकिस्तान सुन्नी तहरीक जो बानी व क़ाइद मोहम्मद शहीद मोहम्मद सलीम कादरी रहमतुल्लाह ताला अलैह, जंहिंजे सोहबत में रही, जंहिं सां मुंहिंजी तमामु मोहबत आहे, अॼु बि मोहबत आहे, ज़िंदगी जे आख़िरी दम ताईं मोहबत रहंदी। तव्हांजी पसंदीदा शहर? पसंदीदा शहर त हूअं ॾिठो वञे त मदीनो शरीफ़ आहे, पर वरी बि जीअं असांजो वतन आहे, सरकार फरमायो पंहिंजे वतन सां मोहबत करियो, त असांखे पंहिंजे वतन सां वधीक मोहबत आहे। साईं आख़िर में समाज टीवी ॾिसंदड़नि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदा? समाज टीवी जी कावशनि जिस्तजून जी खे आउं सलाम पेश कयां थो, जेके मुख़्तलिफ़ अंदाज़नि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे असांजा जेके अदीब आहिनि, शाइर आहिनि, तमामु वसी सोच जा मालिक आहिनि, उहे उन्हनि वटि वञी करे उन्हनि जो मवाद शाया कनि था। ऐं तमामु उन्हनि जी इहा कमकार जे हवाले सां तारीफ़ थो कयां। तमामु बहितर कमु आहे। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह तबारक व ताला हिननि खे अञा वधीक तरक़ी अता फ़रमाए, वधीक हिमत ॾे, वधीक ताक़त ॾे। जी नाज़रीन, हाणे असांजो इहो अॼोकी प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। इंशाअल्लाह वरी कंहिं नए ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं नए महिमान सां गॾु हूंदासीं। हक़ मौजूद सदा मौजूद। अल्लाह हाफ़िज़।